हिंदुस्तान जी बनारस यूनिवर्सिटी ऐं गुजरात यूनिवर्सिटियुनि जे मुहक़िक़नि हिकु अहिड़ी तहक़ीक़ कई आहे जेका सिंधियुनि बाबति पंहिंजी नोयत जी पहिरीं जामे जेनोम वाइड तहक़ीक़ आहे। हिन तहक़ीक़ में 113 सिंधी माण्हुनि जे 730,000 खां वधीक DNA मार्करनि जो जाइज़ो वरितो वियो, जॾहिं त उन्हनि नतीजनि जो मुक़ाबिलो मुख़्तलिफ़ आबादियुनि सां तालुक़ रखंदड़ लॻभॻि 2,000 माण्हुनि जी जिन्याती डेटा सां कयो वियो। तहक़ीक़ जो बुनियादी नतीजो इहो निकितो त पाकिस्तान ऐं हिंदुस्तान में रहंदड़ सिंधी विरहाङे लॾपलाण ऐं ॾहाकनि जी जाग्राफियाई जुदाई बावजूदु अॼु बि हिकु मज़बूत गॾियल जिन्याती सुञाणप रखनि था। मुहक़िक़नि मूजिबि अॼोके सिंधियुनि जी जिन्याती बिनावत जो अहम मरहलो लॻभॻि 2,500 सालनि खां 2,900 साल अॻु मुकमल थियो। उन मां ज़ाहिर थिए थो त सिंधी क़ौम 2,000 सालनि खां बि वधीक अरसो अॻु पंहिंजी अलॻि जिन्याती सुञाणप क़ाइमु करे चुकी हुई, जेका अॼु ताईं वॾी हद ताईं महफ़ूज़ रही आहे। तहक़ीक़ मां इहो पिणु मालूम थियो त अॼोके सिंधियुनि जी DNA जो लॻभॻि 60 खां 66% हिसो उन्हनि क़दीम आबादियुनि सां ॻंढियल आहे जेके हज़ारे साल अॻु सिंधु माथिरी जे इलाइक़े में रहंदियूं हुयूं। छा ही तहक़ीक़ सिंधु माथिरी जी तहज़ीब सां तालुक़ खे मज़बूत करे थी? हा, मुहक़िक़नि जो चवणु आहे त ही नतीजा आसार क़दीमा ऐं तारीख़ी शाहिदुनि सां मुकमल हम आहंग आहिनि। तहक़ीक़ मूजिबि सिंधियुनि जो तालुक़ दुनिया जी क़दीम तरीन शहरी तहज़ीबुनि मां हिकु सिंधु माथिरी जी तहज़ीब सां जेनियाती तौर बि जुड़ियल नज़र अचे थो। इहो मतिलबु हरगिज़ न आहे त मौजूदा सिंधी सिर्फ़ु हिकु ई क़दीम आबादी जा वारिस आहिनि, पर इहो ज़रूरु ज़ाहिर थिए थो त सिंधु माथिरी जी क़दीम माण्हुनि जो जिन्याती वरसो अॼोके सिंधियुनि में नुमायां नमूने मौजूदु आहे। तहक़ीक़ में सक़ाफ़ती शाहिदियूं पिणु पेश कयूं वयूं आहिनि। मुहक़िक़नि मूजिबि सिंधी सुञाणप जी अलामत अजरक ते मौजूदु 3 पननि वारो मशहूरु नमूनो मोहनजोदड़े मां हथायल मशहूरु प्रेस्ट किंग जी शाल ते ठहियल डिज़ाइन सां वॾी मुशाबिहत रखे थो। उन्हनि जी राय मूजिबि इहा ॻाल्हि लॻभॻि 5,000 सालनि खां हलंदड़ सक़ाफ़ती तसलसुल ॾांहुं इशारो करे थी। 1947 ईस्वी में बरेसगीर जे विरहाङे खां पोइ वॾे अंग में सिंधी हिंदू ऐं सिख भारत मुंतक़िल थी विया, जिते उहे गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, दहली ऐं ॿियनि इलाइक़नि में आबाद थिया। तहक़ीक़ मूजिबि एतिरी वॾी लॾपलाण जे बावजूदु भारत में रहंदड़ सिंधियुनि जी बुनियादी जेनियाती बनावत तक़रीबन साॻी रही। मुख़्तलिफ़ रियासतनि में रहंदड़ सिंधियुनि जी जिन्याती जोड़जक में को वॾो फ़र्क़ु साम्हूं न आयो। पाकिस्तानी ऐं भारतीय सिंधियुनि में कहिड़ो फ़र्क़ु मिलियो? तहक़ीक़ में हिकु अहम फ़र्क़ु बि साम्हूं आयो। मुहक़िक़नि मूजिबि पाकिस्तान में रहंदड़ सिंधियुनि में वेझनि माइटनि में शादियुनि जी रिवायत सबबि अंदरूनी शादियुनि इनब्रीडिंग जा आसार निस्बतन वधीक ॾिठा विया, जॾहिं भारत में रहंदड़ सिंधियुनि में इहा शरह घटि हुई। तहक़ीक़ मूजिबि विरहाङे खां पोइ मुख़्तलिफ़ समाजनि सां राब्तनि ऐं ॿियनि बिरादरियुनि में शादियुनि सबबि भारत में रहंदड़ सिंधियुनि जी जिन्याती तनू में वाधि आई। तहक़ीक़ कंदड़ प्रोफेसर चंचल देवनाणी चयो त भारत ऐं पाकिस्तान में रहंदड़ सिंधी केतिरनि ई ॾहाकनि जी जाग्राफियाई जुदाई बावजूदु जिन्याती सतह ते अञा ताईं हिक ॿिए सां वेझे लाॻापे में आहिनि। हिन चयो त मुख़्तलिफ़ मुल्कनि में पखिड़िजण बावजूदु सिंधियुनि जूं अबाणियूं पाड़ूं बरक़रार रहियूं आहिनि ऐं संदन DNA अॼु बि सिंधु माथिरी जी क़दीम तहज़ीब सां तालुक़ खे ज़ाहिर करे थो। हिन तहक़ीक़ जी अहमियत छा आहे? हीअ तहक़ीक़ ॾेखारे थी त जदीद पॉपुलेशन जेनेटिक्स, आसार क़दीमा ऐं तारीख़ गॾिजी क़दीम इंसानी आबादकारी, लॾपलाण ऐं नस्लनि बाबति वधीक वाज़े तस्वीर पेश करे सघनि था। तहक़ीक़ किथे शाया थी? सिंधी आबादी जी जेनियाती तारीख़ जे नए सिर तामीर सरहदुनि खां मथां लाॻापो जे उनवान वारी ही तहक़ीक़ दुनिया जे मोतबर साइंसी तहक़ीक़ी जर्नल ह्यूमन जेनेटिक्स में शाया थी आहे, जेको आलमी अशाती इदारे स्प्रेंगर नेचर पारां शाया कयो वेंदो आहे।